मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर में हिक सदी अॻु क़ाइमु थियल इल्मी रूहानी सियासी समाजी मज़हबी शख़्सियत ॻुणो MLA सैयद अली अकबर शाह जे मज़ार जा अंदरें हिस्से जा चापड़ धमाके सां किरी पिया। दरगाह ते आयल ज़ाइरीन ऐं मस्जिद अकबरी में पढ़ंदड़ तालिबनि में भाॼ पइजी वई। सरकार पारां मज़ार जे नएं सिर तामीर लाइ को कदम न खंयो। सैयद अली अकबर शाह जे फर्ज़ंद सैयद मोहम्मद शाह ऑफ मेहर ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी अॻवाननि मूजिबि त अज़ीम आलिम मुसल्लिह समाजी मज़हबी शख़्सियत सैयद अली अकबर शाह जे मज़ार खे सरकार विसारे छॾियो आहे। हुननि चयो त केतिरा ई भेरा सक़ाफ़त तोड़े औक़ाफ़ खाते तक जे चूंडियल नुमाइंदनि सरकार जे अहम अॻवाननि खे बि मज़ार जे नएं सिर तामीर लाइ गुज़ारिश कई आहे, पर हुन बावजूद बि को कदम न खंयो वियो आहे। हुननि चयो त ओचितो दरगाह जा चापड़ किरण सबबि दरगाह ते आयल ज़ाइरीन मस्जिद अकबरी में पढ़ंदड़ ॿारनि में रड़ियूं पइजी वयूं। हुननि चयो त सैयद अली अकबर शाह इहो बुज़ुर्ग आहे जंहिं पंहिंजी मिल्कियत क़ौम लाइ मस्जिदुनि स्कूलनि ऐं इल्म जी ख़िदमत लाइ वक़्फ़ कई। अॼु संदसि दरगाह ज़बून हालत में मदद जी मुंतज़िर आहे। हुननि मुतालबो कयो त वज़ीर सक़ाफ़त औक़ाफ़ ऐं वज़ीर आला सिंध खां त मेहर में हिक सदी अॻु क़ाइमु थियल दरगाह सैयद अली अकबर शाह जी मज़ार जो नोटिस वठी मज़ार खे नएं सिर तामीर करायो वञे त जीअं वधीक को नुक़सान न थी सघे।